जी तो मां इन स्कूल जो हेडमास्टर सईद अहमद खोड़ो आहियां। हीअ असांजे स्कूल आहे GBELS शाह मोहम्मद सिंधी। ही स्कूल जेको आहे हिकिड़ो क़दीमी स्कूल आहे। हिन स्कूल में तक़रीबन 1400+ ॿार जेके आहिनि से तालीम कराए रहिया आहिनि ऐं असांजे स्कूल में 50 टीचर्स माना आहिनि जेके कमु कंदा आहिनि। असांजो स्कूल जेको आहे सो हिन 10 मुहर्रम जे 2-3 ॾींहं मोकिलुनि हुजण जे करे जेके आहिनि से स्कूल में अचणु वञणु थोरो घटि हुयो, छो जो ॿाहिरियां इमाम बारगाह वग़ैरह सुरत जो पंहिंजो सिस्टम हुयो, उनजे करे हेॾे अचणु वञणु असांजो घटि पियो थिए। 10 मुहर्रम ते जेको आहे सो हिन माण्हूअ छा कयो आहे, 9 ऐं 10 मुहर्रम जे विच में जंहिंजो अब्दुल गफ़ूर नालो आहे, अब्दुल गफ़ूर, उन माण्हूअ हीअ प्रॉपर्टी जेका ख़रीद कई आहे, हीअ पहिरियां प्रॉपर्टी सॾी वेंदी त दायन जी प्रॉपर्टी आहे। दायन खां हिननि प्रॉपर्टी ख़रीद कई जंहिंखे 6 महीना या 8 महीना मस थींदा। उन जे बावजूदि हिन माण्हूअ छा कयो जो 9 तारीख़ ऐं 10 तारीख़ जे विच ते राति जे पहर में हिन इहो दरवाज़ो हणी करे ऐं हेॾो जेको आहे सो इहो धिको हणाए पियो। जॾहिं त असांजा इहे बाथरूम ॿारनि जा वॉशरूम आहिनि जेके 2010 खां में ठहियल आहिनि ऐं उन खां बाद में हीअ असांजे फीमेल स्टाफ रूम जो वॉशरूम आहे। उन बावजूदि बि हिन माण्हूअ इहा गेट हणी करे ऐं चवे थो त हीअ जेका आहे असां हितां मूंखे गली ॾिनी वञे ॿाहिरियां गली, जॾहिं त हे असांजी स्कूल जी प्रॉपर्टी आहे। हेॾा असांजा वॉशरूम आहिनि। इन अलाए कहिड़ी बुनियाद ते कहिड़े बेसिस ते जेको आहे सो हिन माण्हूअ इहा इंक्रोचमेंट करे हेॾां गेट हणी आहे। ऐं उन खां बाद में हिन माण्हूअ छा कयो आहे जो इंक्रोचमेंट वारनि खे एप्लीकेशन ॾेई करे उते इहो मौक़िफ़ पेश करे आयो आहे त हीअ प्रॉपर्टी जेको आहे सो मुंहिंजी आहे। मां जेको सो पुराणो 50 साल खां वधीक असांजी हीअ प्रॉपर्टी मुंहिंजी ख़रीद थियल आहे। पर जॾहिं त हिन इहा 8 महीना हिनखे बस थींदा जो हिन इहा प्रॉपर्टी ख़रीद कई आहे, उनजे बावजूदि उते दरख़्वास्त जमा कराए उते इहो मौक़िफ़ पेश करे आयो आहे त हे स्कूल वारनि जेका आहे सा हीअ घिटी असांजी कब्ज़ो कई आहे। जॾहिं त कब्ज़ो हुन माण्हूअ कयो आहे, वरी असां ते कंप्लेन करे आयो आहे त असां पंहिंजे माना डिस्ट्रिक्ट कमिश्नर साहब खां इहा ई गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे हीअ इंक्रोचमेंट ख़तमु कराए असां सां जेको आज़ादु थींदो, छो जो असांजा बचड़ा जेॾी महिल स्कूल ईंदा उन टाइम असांजूं नियाणियूं बि स्कूल में आहिनि जेके हिन वॉशरूम खे यूज़ कंदियूं आहिनि। हिन माण्हू अलाए कहिड़े बुनियाद ते कहिड़े बेसिस ते हीअ शइ वॉशरूम हयूं आहे, इहो त असांखे बि सम्झ में कोन थो अचे हिन जो मौक़िफ़ छा आहे, हिन जो मक़सदु छा आहे। त असां इहा ई गुज़ारिश था कयूं असांजे पंहिंजे डिप्टी कमिश्नर साहब कमिश्नर लाड़काणो साहब ऐं पंहिंजे आला अख़्तियारनि खां त महिरबानी करे हीअ जेका इंक्रोचमेंट हिन माण्हू कई आहे इहा ख़तमु